जाम साहब जसकम ज़िले नवाबशाह पारां ज़िले अंदर बदअमनी लाकानूनियत ऐं पुलिस गर्दी ख़िलाफ़ जसकम ज़िले जे सर ते जसकम अगवाणनि आरिफ बागी ख़ासकेली हैदर सिंधी माशूद डाहरी उबैदुल्ला डाहरी हुबदार अली भंगवार ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाणनि जो चवणु हो त पूरे ज़िले जो अमन अमान ख़राब थी वियो आहे। अवाम सुकून सां नथो रही सघे ऐं एसटीपी अॻवान निसार कीरियो जे भाउ सलमान कीरियो खे जाली मुक़ाबिलो ॼाणाए नाजाइज़ हाफ़ कयो वियो आहे, पर उन मथां को बि केस वग़ैरह दाख़िल नाहे ऐं उन जी इंसाफ़ लाइ जिदोजहद कंदड़ निसार कीरियो ऐं संदनि साथियुनि मथां केस दाख़िल कया विया आहिनि, जंहिंजी सख़्त मज़म्मत कयूं था। असां आला अख़्तियारनि खां मुतालबो था कयूं त निसार कीरियो सां इंसाफ़ करे केस ख़त्म कया वञनि ऐं पूरे ज़िले में अमन अमान बरक़रार रखियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।